अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी। रिपोर्ट शामिल कंदासीं प्रियालो खां। वण पोखे पंहिंजी धरतीअ सां प्यार जो इज़हार करियो ऐं माहौलियाती आलूदगी खां महफूज़ रहो। प्रियालो रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी। प्रियालो कंवल समाजी तंज़ीम पारां शुरू कयल शजरकारी मुहिम तहत गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल प्रियालो में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 20 खां वधीक वण लॻाया विया। ख़बर मूजिब प्रियालो कंवल समाजी तंज़ीम पारां शहर अंदर शजरकारी मुहिम शुरू कई वई। शजरकारी मुहिम तहत गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल प्रियालो में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 20 खां वधीक वण लॻाया विया। उन मौक़े ते प्रिंसिपल गौसबख्श फुलपोटरो, उस्ताद अब्दुल हमीद फुलपोटरो, समाजी तंज़ीम जे अॻुवाण मुदस्सिर अली ढालेट, एडवोकेट सैयद इरफान अली शाह बुखारी, उस्ताद अली अहमद सोलंकी, न्याज़ अली सोलंकी पंहिंजे हथनि सां बूटा लॻाया ऐं ॻाल्हाईंदे चयो त वण लॻाइण आसान आहिनि, पर उन्हनि जी संभाल पंहिंजे ॿारनि जे पालना वांगुरु करणी पवे थी। हिते वण लॻाइण त सवलो आहे, पर उनखे पाले वॾो करणु तमामु ॾुखियो आहे। शुरूआत में सुबुह शाम पाणी ॾियणो पवंदो आहे। हिते लॻायल वण इंशाअल्लाह महिनत सां उपाय ॾेखारबाज़ सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त हिकु हिकु वण लॻाए पंहिंजी धरतीअ जो सूंहं वधायो। धरतीअ सां प्यार जो इज़हार करियो ऐं माहौलियाती आलूदगीअ खां पंहिंजी धरतीअ खे बचायो। पखियुनि ऐं जानवरनि लाइ आसानियूं पैदा करियो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, प्रियालो।